हथ मथे खणी चओ मुतफ़िक़ थिजो ऐं हुआ तहां चंदो त तू छो तो चवे या शई अब्बा साईं पाण भी कंदा को शक कोने पर हिय वरी ज़ात एड़ी आ त पया सहन इन ला मा साबरी रुगो सब्र ते अमल थन पयो तकलीफ अचन सब्र पर असां इहो अर्ज़ कंदासीं पंहिंजे मुर्शिद खे त सही असां सभु तोखे बाहूं था ॿधूं ऐं हे पगूं तुंहिंजे कदमनि में आहिनि इहा दुआ असांजे लाइ ज़रूर कर अल्लाह साईं मिठड़े सोने साईं अताउल्ला शाह बादशाह खे तकलीफ़ आ ऐं डॉक्टर था चवनि त गुर्दो मटायूं मां तो चवां त गुर्दो छो मटिजे तुंहिंजी रुगो नज़र अचे हथ मथे खणी जवाब ॾियो तुंहिंजी रुगो नज़र अचे अंदरि सभु ठही वञे हथ मथे खणी छो नथो ॻाल्हाई ठही वञे इहो तोखे अर्ज़ सोना कंदासीं ऐं तव्हां चवंदो त सही साईं जो बचड़ो आ त उहो साईं पाण करे पर न हे ज़ात रुगो सब्र सहन था वेठा पर सही अलाह तुंहिंजे सीने खे आबाद कंदो असां नथा सही सघूं असां तुंहिंजे बचन जे मथां नथा सही सघूं असां तुंहिंजे बचन जे मथां तकलीफ़ूं बर्दाश्त नथा करे सघूं सोना असां में का ताक़त कान्हे पंहिंजी नज़र करम जी कजाए पंहिंजे नाने खे सॾड़ा कजाए अल्लाह जल शानहू दिलबर नबी सुणे जे सदके सुणे साहिबज़ादा अताउल्ला शाह बादशाह जो जेको मसइलो आहे न इहो बिना ऑपरेशन जे सिधो थी वञे आमीन जो हथ